अस्सलाम वालेकुम दोस्तों, ही हैदराबाद जी सूरत हाल है। ही लॉकडाउन है गवर्नमेंट सिंध जे तरफ़ां ऐं उन जा इक़दामात आहिनि हैदराबाद जे DC साहब जा ऐं SSP हैदराबाद जा ही अहकामात आहिनि। ऐं ही लॉकडाउन आहे, तव्हांजे अॻियां ॾिसो था त ही केॾी रश लॻी पई आहे। रुगो मस्जिदूं ऐं ग़रीबनि खे बेरोज़गार कयो वियो आहे। बाक़ी लॉकडाउन जी त हिते का सूरत हाल नज़र ई कोन थी अचे। ही दुकाननि ते तव्हांखे रश नज़र ईंदी त भीड़ लॻी पई आहे, माण्हुनि जी रुगो भीड़ लॻी पई आहे। केतिरा माण्हू आहिनि फी दुकान ते, ही सॼी बाज़ार में ॾिसो था रुगो माण्हू आहिनि। ही हैदराबाद जी सूरत हाल आहे दोस्तों। ही आहे हैदराबाद में लॉकडाउन। मां अर्ज़ु कंदुसि ॿाहूं ॿधी त महिरबानी करे या त अहिड़ो को कानून पास कयो वञे जो कंहिंखे बि घर खां ॿाहिरि निकिरण न ॾिनो वञे, या त हिन लॉकडाउन खे ख़तमु कयो महिरबानी करे। ही जेको आहे ड्रामो बंदि कयो मीडिया ते। असली लॉकडाउन कयो, जीअं ॿाहिरनि मुल्कनि में लॉकडाउन आहे, कानून बि आहे। हिते न कानून आहे न हिते लॉकडाउन आहे। हिते सिर्फ़ु ग़रीबनि खे बुख मारियो पियो वञे ऐं इहे ग़रीब सुभाणे बुख मां उथी माण्हुनि खां फुरू कंदा। उन जे करे महिरबानी करे माण्हुनि जूं इज़तूं बचायो ऐं माण्हुनि खे बुख खां बचायो। हिन लॉकडाउन तव्हांजे खां असां ईअं चङा आहियूं। हीउ कहिड़ो लॉकडाउन आहे? ॾिसो त दुकान सभु खुलिया पिया आहिनि ऐं दुकान ते रश केॾी आहे। माण्हू में गॾियो पियो आहे। को हिते तव्हांखे अवेयरनेस ई नज़र न ईंदी माण्हुनि में। दोस्तों, ही हैदराबाद जी सूरत हाल आहे। मूं चयो तव्हां दोस्तनि खे ॿुधायां ऐं तव्हां सां शेयर कयां। लॉकडाउन आहे ई कोन बाबा, लॉकडाउन जो नालो ई कोन्हे को। रुगो मीडिया ते ख़बरूं करे ऐं पंहिंजो माण्हुनि खे बुख मारियो पियो वञे। बाक़ी त लॉकडाउन जी का ॻाल्हि ई कोन्हे का हिते। ही असांजो पंहिंजो फॉरेस्ट जो अमराब जो थेली खयो वञे पियो। पुलिस वारो पर कंहिंखे कोन थो चए त का ट्रैफिक के पुलिस पंहिंजो गाॾियुनि खे हटाइण जा माण्हुनि में का अवेयरनेस पैदा कयां। हू पाण जेको आहे सो थेली खयो लाइ किथां सामान जी वञे पियो। बाक़ी माण्हुनि खे असांजो मुहाफ़िज़ साहब कोन थो मना करे त तव्हां रश न कयो। ही हैदराबाद जी सूरत हाल आहे। साईं लॉकडाउन आहे सिंध में वॾो। पोइ गवर्नमेंट जी कावड़ आहे वफ़ाक़ गवर्नमेंट इमरान ख़ान ते। सलाम आहे इमरान ख़ान खे जंहिं 12 वेठे घर वेठे माण्हुनि ग़रीबनि खे ॾिना आहिनि। न त हिन महिल ताईं तव्हांजे इन अधु किले दाल ऐं किले खंड ते माण्हू बुख मरनि हा। पर इमरान ख़ान खे सलाम आहे जंहिं माण्हुनि खे 12,000 घर वेठे ॾिना आहिनि। बाक़ी तव्हांजे हिन लॉकडाउन जे आसिरे ते माण्हू बि सभु मरी वेंदा, किरोना वठी वेंदी हली ऐं बुख बि मरी वेंदा जेके मिसकीन आहिनि। ये करण मां कढ तूं वाह निकिर ॿाहिरि, थोरो साइड कर।
महिरबानी करे अगरि लॉकडाउन कयो था त सख़्तु लॉकडाउन कयो, बाक़ी हिन तरह सां लॉकडाउन कोन थींदा आहिनि। जीअं हिन तरह सां लॉकडाउन न आहिनि थींदा। जीअं ॿाहिरनि मुल्कनि में लॉकडाउन आहिनि त उते पयो बि जाम आहे ऐं माण्हू बि सभु घरनि में जेको आहे आहिनि। हीअ जंहिं घटीअ खां निकिरूं था उन घटीअ सां उहे रोड ब्लॉक लॻा पिया आहिनि, रश लॻी पई आहे। सो महिरबानी कयो या त मुरागी खोले छॾियो सभई शहर, हैदराबाद जी सूरत हाल हीअ आहे त हर घटी हर रोड जेको आहे उन ते रश ई रश लॻी पई आहे। तव्हांजे साम्हूं आहे साईं साहिब जो मुराद अली शाह बादशाह जो लॉकडाउन। कानून जा मुहाफ़िज़ बि बीठा आहिनि, हीअ पुलिस वारो बीठो आहे तव्हांजे साम्हूं। जेको बि तव्हां रोड ॾिसंदो, जिथां बि तव्हां ॾिसंदव तव्हांखे रुॻो रश ई रश नज़र ईंदी। हेॾां ही रोड बि ब्लॉक नज़र पियो तव्हांखे अचे, हू साम्हूं रोड, हेॾां ही पोयूं रोड। हीअ आहे असांजो सिंध जो लॉकडाउन। ही हैदराबाद जी सूरत हाल आहे दोस्तो। तव्हांखे मां हैदराबाद जा सभई रोड घुमाईंदुसि ऐं लॉकडाउन जे सूरत हाल खां सिंध गवर्नमेंट खे वाक़िफ़ु कंदुसि। त महिरबानी कयो माण्हुनि खे या त बिल्कुलु बंदि कयो या त शहर खोले छॾियो। हिन लॉकडाउन खां पोइ ईअं चङो आहे त माण्हू वञी को मज़दूरी करे पोइ हाणे अलाह जे तरफ़ां जीअं लिखियलु हूंदो उहो ई थींदो। पर हीअ त शहर ख़ाली दुकान बंदि आहिनि, माण्हू गाॾियूं उहो साॻियो ई सिस्टम आहे। हेॾां हीअ ॾिसो तव्हां, ऐं दुकानदार जेके आहिनि दुकाननि जे ॿाहिरां वेठा आहिनि, ख़ाली जेको आहे शटर मथे कयो, उन्हनि जा जेके ग्राहक जा सिस्टम इहे दुकान चश्मनि जा, इहे वाचुनि जा, इहे जेके बि आहिनि इहे खुलिया पिया आहिनि। सिर्फ़ु किराना जो दुकाननि जो ऑडर हुयो ऐं सब्जियुनि जे दुकाननि जो हुयो त उहे दुकान खुलियल रहंदा, बाक़ी ॿिया दुकान सभु बंदि रहंदा। हिते बि असांजी पुलिस डिपार्टमेंट ऐं रेवेन्यू डिपार्टमेंट जेका आहे 5 रुपया पैसा वठो, उहे दुकान हथ सां खोलाए वेठा आहिनि। गवर्नमेंट नाले जी का शइ नज़र नथी अचे तव्हांखे, को पुलिस वारो को ॿियो तव्हांखे नज़र ई न ईंदो। हिते जेके बि दुकान आहिनि घटियुनि में उहे बि खुलिया पिया आहिनि, मिठाइनि जा दुकान बि खुलिया पिया आहिनि, पकोड़नि जा दुकान बि खुलिया पिया आहिनि, संबोसनि जा दुकान, बिरयानियुनि जा दुकान, हेॾां जूस जो शरबत। अगरि किरोना खां तव्हांखे बचाइणो आहे त पोइ हिननि शयुनि ते हाणे इहो जूस जो दुकानु खुलियो पियो आहे। इन जूस वारे में जेको बि शरबत पीअंदो, इहो जूस जेको आहे गिलास इस्तेमालु कंदो, वरी उनखे बि उहा कोरोना लॻंदी। त एहतियाती तदाबीरूं तव्हां इस्तेमालु कयो महिरबानी करे। जेके शयूं जंहिंमां
किरोना विचड़े जंहिंमें माना ॿिए खे लॻे थी त उहे शयूं जीअं हाणे गिलास इस्तेमालु कयो, अगरि कंहिंखे किरोना आई जे गर्मीअ में शरबत पीतई त उन गिलास में जरासीम लॻी हलिया, वरी को ॿियो माण्हू ईंदो उन जे उहो शरबत जो गिलास पीतो, वरी उन खे उहे जरासीम लॻींदा। त जेके अहिड़ियूं शयूं आहिनि महिरबानी करे उहे बंदि करायो। हेॾा हीअ बि जूसनि जो ऐं शरबतनि जो ॿारनि जी दुकान जेको आहे हीअ बि खुलियो पियो आहे हिते। हेॾा हीअ दुकान जेके आहिनि हीअ परचुनि जा दुकान न आहिनि, पर हीअ ॿिया दुकान आहिनि, इहे बि खुलिया पिया आहिनि। त आस्ते आस्ते कारोबार माण्हू खोले वेठा आहिनि। तव्हांजी पुलिस जेका आहे उहा माण्हुनि खां पैसा वठी पंहिंजो कारोबार खोले वेठी आहे। तव्हां ख़ुदा खे मञो, अमली कमु कयो। रुगो मीडिया पे अची नाराज़ था थियो त बाबा हीअ वफ़ाक़ गवर्नमेंट हीअं करे छॾियो, वफ़ाक़ गवर्नमेंट हीअं करे छॾियो। तव्हां पंहिंजे शहर में त पंहिंजा जेके हुकुम कयो था उन्हनि ते त इक़ामत करायो न। सॼो शहर जेको आहे उहो खुलियो पियो आहे, बाक़ी ग़रीबनि जो जेको आहे रोज़गार उहो बंदि आहे। मज़दूरी करण वारे जे लाइ लॉकडाउन आहे। सरमाएदार पंहिंजो कमाए पियो। मस्जिदूं बंदि आहिनि, अलाह जा घर बंदि आहिनि। ही सदर जो इलाइक़ो आहे हैदराबाद जो। तिलक चढ़ाई खां लही हाणे सदर वारे पासे था हलूं। सदर वारो पासो तव्हांखे ॾेखारियूं। रक्षनि में बि जेको आहे उहे माण्हू वेठा आहिनि। स्कूटर ते ॿ माण्हू मना आहिनि। रक्षा जेके आहिनि उहे सभु फुल आहिनि, तव्हांजे अॻियां आहिनि। त मोटर साइकिल ते डबल सवारी मना आहे। रक्षा जेके आहिनि उहे माण्हुनि मां कचा कच भरिया पिया आहिनि। त बाबा कानून आहे त सभिनी जे लाइ हिकिड़ो आहे। हाणे हीउ जेको खपाए पियो ग़रीब आहे, पर अहिड़ियूं शयूं जेके माण्हुनि इस्तेमालु था कनि, स्पॉन चमचो कंहिं प्लेट में, त जंहिंखे किरोना हूंदो त उनखे बि किरोना थी वेंदो। ॿियो अगरि अची खाईंदो त